तो खामोर न मरणो मुखे भारे चाढ़ी दे मां तो खामोर न मरणो जार कदी जा मुखा पोतन जिंदड़ी जो मां जणो चारण बणजी चंब खणी ॿियो चारण बणजी चंब खणी ॿियो चारण बणजी चंब खणी मां वरणो हा 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 मां वरणो डोही हा डोही हा डोही हा डोही हा डोही हा डोही हा जी नाज़रीन असां कराची खां साईं GM सैयद जे शहर सन पहुता आहियूं। साईं जी अॼु जेका आहे त सालगिरह आहे, उन मौक़े ते पाण हिते पहुता आहियूं। साईं जे मज़ार ते बि वियासीं ऐं हाज़िरी भरीसीं ऐं उन खां पोइ जेको आहे त पंहिंजो हिते माण्हुनि खां बि मौक़फ़ वठंदासीं त हू हर साल हिते मेलो लॻाईंदा आहिनि, गॾु थींदा आहिनि ऐं छाजे करे केतिरियूं मुहबतूं खणी हिते पहुचनि था। जी अच्छा, कहिड़े अक़ीदे सां? साईं रहबर सिंध साईं GM सैयद जी सालगिरह आहे, उन सालगिरह जी बेटा पेश सैयद केतिरो मोहबत कयो था साईं खे तक़रीबन पंहिंजी जान खां वधीक। जंहिंमें कराची खां असां हिते पहुता आहियूं, पंहिंजे दोस्तनि समेत हिते हर साल शरीक थींदो आहियां। असांजे लाइ हीउ तमामु ख़ुशी जो ॾींहुं आहे, हिकु ईद जे ॾींहं खां घटि न आहे। तो असां क़ौमी कारकुन जेको आहिनि कई हिते ईंदा आहियूं ऐं सालगिरह जी जेको आहिनि प्रोग्राम वधीक तमामु मीडिया वारनि कवर कयो हो। केतिरा माण्हू आया आहिनि, केतिरा दोस्त आहिनि, असांखे तमामु ख़ुशी थी आहे। असांजे रहबर सिंध साईं GM सैयद जी सालगिरह में हर साल शरीक थींदा आहियूं ऐं इंशाअल्लाह शरीक थींदा रहूं। न्याणियुनि जो कातिल हुजे, अहिड़े पोतार खां अहिड़े सरदार खां तो बग़ावत कयां, तो बग़ावत कयां। कीन मुंहिंजे लॼुनि जो निगहबान थे, शिकिल आदम हुजे सिफ़त शैतान थे। कीन मुंहिंजे लॼुनि जो निगहबान थे, शिकिल आदम हुजे सिफ़त शैतान थे। बद किरदार खां अहिड़े सरदार खां तो बग़ावत कयां, तो बग़ावत कयां। GM सालगिरह ते जेको सॼी सिंधी क़ौम खे तव्हां वाधायूं ॾियूं था ऐं मां सम्झां थो त अॼु हिकिड़ी हिन पंडाल में हिन ऐवान में सन शहर में असांखे हिकिड़ी शइ महसूसु थी त जहादात में हुकुमरान तब्क़ो रियासत इदारा असांजे नौजवाननि खे हिते अचण खां रोकियो आहे। सम्झां थो त रोकण जे बावजूदि हिते माण्हुनि जी तमामु वॾे दर्जे में शिरकत थी आहे। ACP जे वर्कर खे हीअ गुज़ारिश आहे त साईं GM सैयद जे फ़िक्र जेको फहिलाव आहे उहो पाण मुरादो सॼी सिंध में फैलिजे थो। तव्हांखे रुॻो उन जी मालिकी करणी आहे, उन सां राब्ते रखणी अथव, उन सां गॾु बीहण जी ज़रूरत आहे। छाकाणि त साईं जी उहा तस्वीर उहो एतिरो ख़ौफ़दा आहिनि जो GM सैयद जेको नज़रियो, उनजो फ़िक्र, उन अदम तशद्दुद जी ॻाल्हि कई, उन सेक्युलर सिंध जी ॻाल्हि कई, हुन रवादारी जी ॻाल्हि कई, हुन मोहबत जी ॻाल्हि कई ऐं उन माण्हू खे उन्हनि डिक्लेयर कयो त पाकिस्तान जो क़तार आहे, पाकिस्तानी आइन खे नथो मञे। त अॼु जॾहिं तव्हां साईं GM सैयद जे हयातीअ में जे कुंड कुट चवण माण्हू ईंदो विछोड़े खे 95 पर हिकिड़ी शइ जेका साबित थी आहे माज़ी पाकिस्तान जे 72 साल माण्हू अचे थो जो मुंहिंजे ज़हन में सबबु हुयो त जेके नज़रिया जेको तरीक़ा आहे हुकूमत जेको रखियो वियो आहे उहो इंसाफ़ ऐं ईमानदारी ते नाहे ऐं 20वीं सदीअ में पाकिस्तान खे जीअं हलायो वियो उन में गैर यकीनी इंतिशार पसमानदगी आई आहे। इन मां निकिरण लाइ जॾहिं माण्हू मुंझनि था सन जो पासो साईं GM सैयद जो पासो उन जे लाइ बावजूदि रियासत सिविलियन हुजे या फौजी हुजे हमेशह इन खां टेंशन पैदा करे थी। महिनू अॻे माण्हू खॼनि था, शहीद थियनि था, पर उम्मीद जी नज़र मुंहिंजो माण्हू सन मां अचे थो ऐं
हिते अची सम्झाए पियो जॾहिं वोट कंदा हूंदा वरी हिकिड़ो अज़म खणी निकिरंदा त वरी कोशिशि कंदासीं उन लाइ अचनि था ॿियो मुल्क हलाए वही नतीजो गुरबत वधिक गुरबत मुल्क अंदर मुस्तकिल इक़्तिसादी बहरान रहियो आहे टैक्स जो कल्चर ई कोन्हे वसीला जेके आहिनि उन जो दुरुस्त इस्तेमालु कोन्हे जीएम से 116 साल का मेहमानों का सवाल स्टेज खाली करे मेहमान सिर्फ मथे स्टेज पे हो जाए तो बाबा सच ईमानदारी किरदार शाम जो 6 बजे सूफी राग रंग जी महफिल थी जंहिंमें सिंधिया तमामु बलोड़ रागी जेके आहिनि उहे पंहिंजो मज़ारो कंदा जंहिंमें उस्ताद शमी फकीर ऐं यासिन जा सरकार जेके आहिनि उहे सुठी राग पेश कंदा अख़्तियारनि सां गॾु करप्शन हूंदी त अख़्तियारनि जो ज़ाया थी विया जेके तव्हांखे अरिड़हीं करणी में वसाइल मिलिया आहिनि तव्हां उन्हनि खे ध्यानु करे छॾियो आहे जे अगरि बेईमान सियासतदान हूंदा भले कहिड़ा बि अख़्तियार बि ॾियो न वसाइल बि ॾेई छॾियो त इन कला खे अॼु सिंध सां पई थिए असांखे बेईमान सियासतदाननि खे कढणो पवंदो बेईमान पंहिंजे नुमाइंदनि खे कढणो पवंदो न कढो त पोइ सभई गुलाम शाह किरदार किरदार कमज़ोर रखंदो अच्छा कहिड़े अक़ीदे सां साईं रहबर सिंध साईं जीएम सैयद जी सालियानी सालगिरह आहे उन सालगिरह जी बेटा पेश कयो आहे सैयद केतिरो मोहबत कयो था साईं खे तक़रीबन पंहिंजी जान खां वधीक केतिरनि सालनि खां तव्हांजो अचणु थींदो आहे हर साल तक़रीबन 1995 खां हर साल अचो जी बिल्कुलु छा चवणु चाहींदा हुए क़ौम परस्त अॻुवाणनि खे असां पंहिंजे क़ौम परस्त सॼी क़ौम खे इहो चवंदासीं त पंहिंजे नंढनि खे पंहिंजे मुस्तक़बिल जेका आहिनि उन्हनि खे तालीम ॾियो ऐं पंहिंजी क़ौमी ॿधी ऐं क़ौमी शऊर खे अञा जी नाज़रीन असां कराची खां हिते पहुता आहियूं पंहिंजो सन साईं जीएम सैयद जो जेको आहे त 116 साल उन में हिते माण्हुनि खां साईं वारनि सां बि ॻाल्हायोसीं ऐं तमामु वॾे पंडाल जे अंदरि तमामु माण्हू हुआ जेको सवन जे तइदाद में ऐं तकरीरूं बि थियूं तव्हां दोस्तनि ॿुधियूं सो इन हवाले सां साईं सां जेके आहिनि माण्हू मोहबत ऐं साईं जे नज़रिए खे खणी सिंध जे कुंड कुर्छ में कुंड कुर्छ खां पंहिंजो सन पहुता आहिनि फारूक बंगवार सोच टीवी सन सब्सक्राइब कयो हमारे पंहिंजो चैनल सोच टीवी के बेल आइकन के दबाएं कदें भी न विसारींदा सब्सक्राइब करें आपके अपने चैनल सोच टीवी को और बेल आइकन पर क्लिक करना ना भूलें. Don't forget to subscribe our channel Soch TV and press the bell icon.